है इंस्पेक्टर जो फरमान है यो DIG जो भाउ है, ठीक है। असांखे वॾा खदशा अथनि त उहे असां सां दुश्मनी कंदा। असांखे जेको आहे सो बाक़ाइदा पुलिस जेको आहे त तहफ़ुज़ फराम करे, छोकिरे जी फैमिली के तहफ़ुज़ फराम करे। कल भी हुते विया आहिनि फरमान जा जेके भी रिश्तेदार हुया छोकिरे जे पीउ वटि, न मिलियो उन्हनि सां। SP साहब भी वियो आहे उन्हनि वटि त अॼु असां सां जेको आहे सो तव्हां कंप्रोमाइज़ करियो। असां कंप्रोमाइज़ कीअं करियूं? असांखे छोकिरे जे बदिले छोकिरो ॾियो न, छा नथा ॾियो छोकिरो असांखे ॾियो, किथां कढी ॾींदा? असांजा पैसनि जा बुखिया आहियूं छा? असीं ग़रीब ज़रूरु आहियूं पर पैसनि जा बुखिया न आहियूं। असां कंप्रोमाइज़ न कंदासीं। घणाई चक्कर असां सां ईअं थियो। असां मिनाटी छा ॾोह कयो आहे सिंध में? असां सिंध जा मालिक आहियूं। तव्हां हिस्ट्री पढ़ो, छा बि पढ़ो, सभु हिंदू लॾे विया। असां मेश्वरी कौन वोट हो तॾहिं हू सिंध में आयो, न त कराची बम्बई हो ऐं बम्बई ई रहियो हो। असांजो वोट हो मेश्वरियुनि जो, मेश्वरी मेघवारनि जो वोट हो, तॾहिं हींअर कराची सिंध में मौजूदु आहे। असां सां छो इहो ज़ुल्म कयो थो वञे? छा जेको इंस्पेक्टर हो त यार इन्वेस्टिगेशन जो हुयो, पकड़ दकड़ में त हो ई कोन। हुन शूट छा लाइ कयो असांजे छोकिरे खे? असां न छॾींदासीं। असां इंसाफ़ करासीं। असां IG असां एजेंसियुनि खे असीं इल्तिजा था करियूं असांजी जुडिशरी इंक्वायरी ठाही वञे, इन ते साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। IG साहब पाण हुन में मुलसो हुजे ऐं असांजी इंक्वायरी साफ़ करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। असांजे छोकिरे खे हुते SSP जो मां चयो तव्हां हुनखे जेल छाजे लाइ जेल मोकिलियो, कोर्ट में छाजे लाइ मोकिलियो? तव्हां सी कला छा लाइ FIR खे कोन कयो? जे तव्हां असांखे चयो पिया कमरे जे अंदरि त असांजे अव्हां जी FIR कूड़ी आहे, जॾहिं कूड़ी हुई त तव्हां पाण समझदार आहियो त SP खे पावर न आहिनि छा? SSP खे पावर न आहिनि छा? अॼु SSP हुते असांजे वेठो आहे घर त असां सां कंप्रोमाइज़ करियो। असीं कंप्रोमाइज़ छा लाइ करियूं? असीं न कंदासीं कंप्रोमाइज़।